वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो नयनि भर्तियुनि ख़िलाफ़ स्टे ऑर्डर ते सख़्त एहतजाज। संदसि चवणु आहे त सिंध में नयूं भर्तियूं रोकणु बेरोज़गार नौजवाननि सां ज़्यादती आहे। को सीनियर वकील करे अदालत मां स्टे ऑर्डर वठणु सवलो थी वियो आहे। सिंध पुलिस जा जवान धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पीटीआई दौर में सिंध खे मुकमल तौर नज़रअंदाज कयो वियो। वॾे वज़ीर खे इतला ई न ॾिनो वेंदो हो त वज़ीर आज़म अची वियो आहे। शहबाज शरीफ़ जी वज़ीर आज़म थियण खां पोइ सिंध खे हिमायत मिली। कोरोना वायरस ऐं बरसाती ॿोड़ दौरान हुकूमती मशीनरी बहितरीन नमूने कमु कयो। संदसि एडवाइस ते गवर्नर स्मैरी टोड़ी छॾी आहे। उमीद आहे त निगरान वॾे वज़ीर जी चूंड इतफ़ाक़ राय सां थी वेंदी। सिंध में निगरान वॾे वज़ीर बाबति फ़ैसिलो न थी सघियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं मुख़ालिफ़ दुर्जी अॻवान रेना अंसार में मुलाक़ात दौरान निगरान वॾे वज़ीर जे नाले ते का बि अॻबराई न थी सघी। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां सलाह मशवरे लाइ वधीक मोहलत तलब। सुभाणे हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ात करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं मुख़ालिफ़ दुर्जे अॻवान राजा रियाज़ विच में निगरान वज़ीर आज़म जी चूंड लाइ मुलाक़ात थी रही आहे। नालो फाइनल न थियो त मामिलो पार्लियामानी कमेटी ॾांहुं हलियो वेंदो। सादिक संजरानी, जलील अब्बास जिलानी, हफ़ीज़ शेख, शाहिद खाकन अब्बासी, जस्टिस रिटायर्ड तसदुक़ जिलानी ऐं जस्टिस रिटायर्ड खलील रमदी जे नाले ते बि ग़ौर कयो वियो। सदर आरिफ अलवी अॼु निगरान वज़ीर आज़म जो नालो घुरी वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इत्तेहादी पार्टी ने निगरान वज़ीर आज़म जा मुक़ररी जा इख्तियार ॾेई छॾिया आहिनि। मुस्लिम लीग नून खे मैंडेट मिलियो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हूंदो। नवाज़ शरीफ़ ईंदड़ महीने ॾे वापसि ईंदो। कतई तारीख़ जो ऐलान न थियो करे सघिजे। ॿिनि पार्टियुनि जे निज़ाम बाबति कुझु चवणु वक़्त खां अॻु हूंदो। IMF सां मुआहिदे सबबि महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे। एस्टेब्लिशमेंट सां लाॻापन बाबि कॾहिं बि इनकार न कयो आहे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर मीर अब्दुल क़ुद्दूस बज़न जो सूबाई असेंबली टोड़ण जी एडवाइस ते सही करे छॾी। वॾे वज़ीर तरफ़ां सही करण बाद एडवाइस अॼु मंज़ूरी लाइ गवर्नर बलूचिस्तान खे उमाणी वेंदी। न्यू सईदाबाद वेझो उताक ते हथियारबंदनि जी फायरिंग, 2 सॻा भाइर क़तल। हथियारबंदनि शौकत ऐं संदसि नंढे भाउ महबूब काका खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इलाइक़े में छिकताण। ठारू शाह वेझो उजण बिरादरी में संगावती तकरार तां झेड़ो, नौजवान क़तल, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। मदे जी वेझो कलोड़ा जोड़े जा तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थियल ॻोठाणे ख़ानगी अस्पताल में दम ॾेई छॾियो। माउ जी वेलनि जो अंग वधी नम थी वियो। धुरी मोर्चा बंदि, इलाइक़े में छिकताण। तंगवान जे मीरानी पाड़े वासी प्राइमरी उस्ताद मुबैना तौर अगवा। आसिफ मीरानी जो को पतो न पइजी सघियो। फैज़गंज में बदअमनी ऐं काउंसलर खां फुर ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हथियारबंदनि काउंसलर ज़ुल्फ़कार सांगी खां मोटरसाइकिल फुर बाद खेसि ज़ख़्मी करे छॾियो। बदअमनी ते ज़ाब्तो आणे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पिंगरियो में ॻोठ अली मोहम्मद ख़ासकली ते पुलिस चढ़ाई घर ड्राहिण ऐं औरतुनि ते तशद्दुद ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। ख़ासकली इताद जे सॾ ते शहर में नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे घर ड्राहे औरतुनि खे तशद्दुद कयो आहे। ॻोठाणनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जे कलम तहत केस दाख़िल कयो वियो आहे। ऐं जश्न आज़ादीअ जे ॾिहाड़े में बाक़ी 2 ॾींहं तयारियूं वधीक तेज़। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में इमारतुनि ऐं गेटुनि खे क़ौमी झंडनि ऐं बैनरनि सां सींगारियो वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते स्टॉल क़ाइमु।